गरियल मफ़ादतवारी काउंसिल डिजिटल आदमशुमारी की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि गरियल मफ़ादतवारी काउंसिल जो अहम इजलास ज़रियनि जो चवणु आहे त नई डिजिटल आदमशुमारी की मंजूरी इतफ़ाक़ी राय सां ॾिनी वई। तोशाखाना केस जो फ़ैसिलो अचण बाद पुलिस पीटीआई चेयरमैन के गिरफ्तार करे वरितो। पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी की तस्दीक करे छॾी। गिरफ्तारी बाद पीटीआई चेयरमैन अणॼातल हंधि मुंतकिल। पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी आला अदालत में चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई तर्जमान चवे थो बदतरीन ट्रायल में इंसाफ के क़त्ल की कोशिश कई वई। सेशन अदालत जो फ़ैसिलो सियासी इंतकाम जो मिसाल आहे। इस्लामाबाद की अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन के 3 सालन की सज़ा ॿुधाए छॾी। इस्लामाबाद की सेशन अदालत जे जज हुमायूं दिलावर तोशाखाना केस की ॿुधणी कई। अदालत पीटीआई चेयरमैन के 5 सालन लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। अदालत पारां पीटीआई चेयरमैन जा गिरफ्तारी वारंट भी जारी। पीटीआई चेयरमैन के 3 सालन की सज़ा ॿुधाई वई। दंड न ॾियण ते वधीक 6 महीना कैद भोगणो पवंदो। जवाबदार इलेक्शन कमीशन में कूड़ो हल्फी बयान जमा करायो। जवाबदार इलेक्शन कमीशन में कूड़ा तफ़सील ॾिना। अदालती फ़ैसिलो। अॼु हिकु चोर की गिरफ्तारी अमल में आई आहे। पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी जो चूंडनि सां को बि वास्तो नाहे। तहरीक इंसाफ के सरबराह खिलाफ जांच साल खां वठी जारी हुई। हिन तोशाखाना केस में बेईमानी कई। पीटीआई चेयरमैन लाॻीतो कानून खां भॼण की कोशिश कई। केस जूं 40 खां वधीक ॿुधणियूं थियूं। जवाबदार के सफ़ाई जो भरपूर मौक़ो मिलियो। समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब की प्रेस कॉन्फ्रेंस। हुन चवणु आहे त पीटीआई चेयरमैन अदालत में रुगो कूड़ ॻाल्हाईंदो रहियो। हिन मुखालफ़नि ख़िलाफ़ रुगो इल्ज़ाम लॻाया। पीटीआई चेयरमैन कूड़ ॻाल्हायो हो त हिन घड़ी इस्लामाबाद में विकिरो कई आहे। तोशाखाना केस में अॻूणे वज़ीर आज़म के घुरायो वेंदो हो पर हू पेश थियण लाइ तैयार न हो। तहरीक इंसाफ सरबराह की सोच आमराणी हुई। को भी शख्स कानून का मथां न हुअण घुरिजे। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण की प्रेस कॉन्फ्रेंस। व्यापार के हथी ॾियण खां सवाइ मुआशी इस्तेकाम जो सफ़र तय नथो थी सके। व्यापारी बिरादरी के सहूलियतूं फ़राहम करण खां सवाइ तरक्की मुमकिन नाहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में तक़रीब के ख़िताब संदसि चवणु आहे त केतिरनि ई मुल्कनि सां फ्री ट्रेड जा मुआहिदा कया आहिनि। एक्सपोर्टर्स की ज़िम्मेवारी आहे त बरामद के वधायो वञे।